बुखारी में है, अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, मैं क़यामत के दिन अपने हौज़े कौसर पर हूँगा, तुम लोगों का पेश खेमा होगा, जो शख्स वहां आएगा वो इसमें से पिएगा और जो एक मर्तबा हौज़े कौसर का जाम पी लेगा दोबारा उसको प्यास नहीं लगेगी। लोग आ रहे होंगे, मैं उनको पहचानता हूँगा, वो मुझे पहचानते होंगे। नबी अपनी उम्मत को कैसे पहचानेंगे सवाल हुआ था। आपने फरमाया वजू की वजह से इनके हाथ, इनके पांव, इनके चेहरे, इनकी बाजुएं चमक रही होंगी, मैं इनको पहचान लूंगा। अल्लाह के नबी फरमाते हैं वो कौम मेरे पास आएगी, मेरे और इनके दरमियान रुकावट खड़ी कर दी जाएगी और एक रिवायत में है कि दुर्रे मार कर उनको दूर कर दिया जाएगा। मैं कहूंगा उम्मती उम्मती, ऐ फरिश्तों ये मेरी उम्मत है, ऐ अल्लाह ये मेरी उम्मत है, मैं इनको हौज़े कौसर में पानी पिलाने के लिए बैठा हूं, इनको दूर क्यों किया जा रहा है, रुकावट खड़ी क्यों हो रही है? सुनिए सुनिए सुनिए, मेरे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को कहा जाएगा, या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नका ला तदरी मा अहदसू बअदक, है नबी आप नहीं जानते आपकी वफात के बाद इन्होंने आपके दीन मोहम्मद में क्या क्या तब्दीली कर दी, आप नहीं जानते। वफात के बाद भी आपको इल्म गैब नहीं है, आप नहीं जानते। इन्होंने आपके दीन में क्या तब्दीली की। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाएंगे सोहकन 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 लिमन गय्यरा बैती, जिन्होंने मेरे दीन को बदल डाला आज मेरी आंखों से दूर कर दिया जाए। मैं आपसे सवाल कर छाहे बुखारी में हदीसा, कहिड़ी हदीसा कि क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, नबी से पाण थो फरमाए, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मां हौज़ कौसर ते अची बीहंदुसि, पोइ जॾहिं हौज़ कौसर ते बीहंदुसि त पोइ हिकिड़ा अहिड़ा मुंहिंजा मुस्लमान उम्मती हूंदा जेके हौज़ कौसर डोड़ंदा ईंदा, मां हुनखे सुञाणंदुसि, फलाना फलाना फलाना। पाणी पीअण ईंदा, मलाक हुनजे आॾो अची बीहंदा ऐं हुनखे मूं ॾे अचणु न ॾींदा, हौज़ कौसर जे वेझो अचणु न ॾींदा। मां चवंदुसि उसैहाबी उसैहाबी उसैहाबी, इहे त मुंहिंजा सहाबी हुया, इहे त मुंहिंजा सहाबी अथव, इनखे छॾियो त अचनि, मां हौज़ कौसर ते पाणी पीआरियां। नबी पाक खे मलाक चवंदा, सोणा तोखे ख़बर कान्हे तोखां पोइ फिरी विया, तोखां बाद में कहिड़ा कहिड़ा बुछड़ा कम कया, तोखे ख़बर ई कान्हे का, तंहिंजे करे हाणे इहे हौज़ कौसर जे लाइक़ न थींदा। पोइ नबी चवंदो भला छॾियो न, मां बेज़ार आहियां। पोइ नबी पाक खां तड़े हुनखे मलाक परे विठी वेंदा। ॾिसो इन मां मालूम थियो त नबीअ खे ग़ैब जी ख़बर कान्हे का। हुज़ूर खां पोइ बुछड़ा अमल कयूं, हुज़ूर खां पोइ बुरायूं कयूं, हुज़ूर खां बाद में दीन खां फिरी विया, जन्नतीअ मां जहन्नमी बणिजी विया। पर नबी पाक चवे पियो मुहजाहन, ख़बर हुजे सा त छो चवे हा, मालूम थियो त नबीअ खे ग़ैब जी ख़बर कान्हे। पोइ मलाइक ॿुधाईंदा, उन खां पोइ नबी हथ पटे वेंदो। मालूम थियो त ग़ैब कोन्हे न। तौहीद कयो, तौहीद ॻायो, शिरक न सेखारियो माण्हुनि खे। ग़ैब ख़ुदा खे आहे, अलाह खे बि नबी खे शिरक थी पियो। तौहीद हिकु ख़ुदा खे, ॿिए खे आहे कोन। ॾिसी नबी खे ख़बर कान्हे न। हाय हाय मुंहिंजा सोणा, इहा हदीस सची आहे। चओ हदीस, चओ सची आहे। खोले थो ॿुधायां, चओ सची हदीस आहे। मां मुल्ला खे चयो ॻाल्हि ॿुध, इहो वाक़ियो कॾहिं थींदो? चए क़यामत में। चओ वा कॾहिं थींदो? ॾाढे चओ कॾहिं थींदो? 1400 साल त गुज़री विया आहिनि, अञा क़यामत कान आई आहे, अञा अॻिते ख़ुदा खे लाइ केतिरो वक़्तु हलाइणो आहे, कॾहिं ईंदी? 1400 साल नबी पाक अलैहिस्सलाम अॻ में ॿुधायो आहे, हीअं थींदो हीअं थींदो हीअं थींदो। महबूब करीम जो वाक़ियो क़यामत में थियणो आहे, ॿुधाए हिन दुनिया में थो वञे। ओ मुल्ला, पंहिंजे ईमान खे तूं हाज़ुर सम्झ, अथी त कोन, पर अकुल खे सम्झी पंहिंजा खां पुछाए त इहो त ख़ुदि नबी करीम जो ग़ैब आहे, जो थियो वाक़ियो कोन्हे, अॻियो पियो मुहम्मद ॿुधाए। तूं थो चवीं त नबीअ खे ग़ैब कोन हूंदो, तॾहिं चवंदो त इहे मुंहिंजा सहाबी हुया, ऐं तूं नबी करीम जी इन हदीस मां इल्म ग़ैब जी नफ़ी पियो साबित करीं। पर मां तो साबित कयां त ख़ुदि इन हदीस मां साबित आहे त मोहम्मद करीम अॻे ई ॿुधाए पियो। ख़बर आहे न साईं खे, हीअं थींदो अञा दुनिया में